लानी भरसां ॻोठ अणंदो जे मंगणहार बिरादरी ख़ासि कैली बिरादरी जे मर्दनि औरतनि ऐं ॿारनि बाअसर माण्हुनि पारां ॻोठ जो मेन रस्तो बंदि करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदे फिदा मंगणहार, ओशाक, इसहाक ख़ासि कैली, यूनुस ख़ासि कैली, मसमात रुखसाना, मसमात शाहुल ख़ातून ऐं इकरा मीडिया आॾो दाहींदे ॿुधायो त असांजा वॾा हिन ॻोठ में 100 सालनि खां रहंदड़ हुआ ऐं हीउ रस्तो इंदौर जो आहे, पर हितां जे बाअसर माण्हुनि ताक़त जे ज़ोर ते ज़बरदस्ती पुराणो रस्तो बंदि करे असांजी ज़िंदगी अजीरन बणाए छॾी आहे। हिननि ॿुधायो त अहिड़ी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ असां इलाइक़े जे मौज़ूद शख़्सियतनि खे दांहूं ॾिनियूं, जन फ़ैसिलो करे असांखे रस्तो खोलराए ॾिनो हुयो, पर हाणे ॿीहर इन्हनि रस्तो बंदि करे छॾियो आहे, जंहिंजे करे असांखे वॾी तकलीफ़ आहे। हाणे असां 2 किलोमीटर पंधु करे रोड ते पहुचूं था ऐं ॿारड़ा बि स्कूल वञी नथा सघनि। असां इलाइक़े जे MNA सैयद इबरार अली शाह, वॾेरो मोहम्मद मुरीद सोलंगी समेत लाल बख्श सूमरो खां घुर था कयूं त असांखे क़दीमी रस्तो खोलराए ॾियनि ऐं असांजी तकलीफ़ ख़तम कराइण में असांजी मदद कनि। भली असांजे थले तो टुटान ख़ासि कैली ग़रीब आहिनि, उहे बि आहिनि, उन्हनि जो अब्दुल्ला मरहूम मरी वियो, उन जो लाश बि न टुकण ॾिननि, उहे वीचारा ड्रिजनि था, हू ॾाढा आहिनि। असां ग़रीब अलाह हयात बंदि करे असांजे भाउनि खे, फिदा खे, ओशाक खे, आजन असांजो भाउ, उन खे हिते धमकियूं ॾेई लॾाए छॾनि। असांखे हिते निकिरूं था, माल असांजा घर बच्चा स्कूल बंदि कया विया, असांखे धमकियूं ॾेई मौत जूं। जे असां वॾेरे यूसुफ खे दाह खणी वियासीं, उन बि असांजी दाह न वराई, अदालत वरी मथे मायूं चाढ़े असांखे भुजा, गारियूं, चंजूर, मौज़र खणी असां ते अची पहुता। हाणे हिन घिटीअ जी अदालत कयो, हीअ घिटी बंदि करे सरकारी वरी जोरीअ थले तो मुंहिंजे तो कोई असां हिननि खे थले ते शराब पी नशा करे ऐं असांजे घरनि में काहे था कनि। वरी तंहिंजे मुजिबि कल्ह वरी असांजे भाउनि ते वञी मीडिया कई, आली शेर रखण सूमरे त फिदा मंगणारो नशो थो खपाए, मनशा थो खपाए ऐं ईअं थो करे, उहो असांजे रोडनि ते फुरियूं थो करे। को बि ॾखणो आहे, ख़ासि कैली आहे, नांगोर आहे, को बि चवे त फिदा चोरी कई अथनि या कॾहिं रोड फुरियो अथनि, उन लाइ असां फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु।